शौक़ु नज़र नथो अचे, हिन जो सबबु या त ईअं बि आहे त उहा कहाणी नथी लिखी वञे ऐं उहो नॉवल ई असां वटि नथो लिखियो वञे, या वरी थी सघे थो त हुनजो सबबु इहो हुजे त नौजवान वक़्तु कोन्हे। तव्हां छा था सघो? पहिरीं ॻाल्हि त पहिरीं जे मुक़ाबले में अफ़साननिगार ऐं शाइर, इल्म मकालानिगार, इल्म मुक़र्रर, इल्म दानिश्वर घणा पैदा थी विया आहिनि जिन कसरत सां लिखियो आहे। पर हमेशह जेका क्वालिटी हूंदी आहे उहा क्वांटिटी खां निकिरंदी आहे। ॿियो जेके असांजा ॾिसो, मां वरी जहिड़ो कोड़ो थी करे ॻाल्हाईंदुसि। तव्हां चवंदो तव्हां पाण खे कोड़ो न सम्झो, तव्हां नौजवान आहियो। मिसाल तौर ते उमर जलील जो अफ़सानो, वसीम खरवे जो अफ़सानो, अब्दुल क़ादिर जो अफ़सानो, गुलाम नबी मुग़ल जो अफ़सानो, माणिक जा अफ़साना, शौकत हुसैन शोरे जा अफ़साना, इवन मदद अली सिंधीअ जा अफ़साना, छा त हुन में हिकिड़ो माना आर्ट बैड क्राफ्ट बैड ऐं इलाही पढ़ंदो बि रहां थो। छाकाणि त मैगज़ीन्स जेके अचनि था, जेके सोजरो खां पोइ वारे दौर खां पोइ वरी जेके निकिता आहिनि, हितां जो हमसर सोशल इशूज़ हुन में वधीक डिस्कस थियल हूंदा आहिनि। बहिराम ऐं सोनी ऐं बार में विकिणंदा रहिया रिसाला, जिन में नवां नवां लेखक ईंदा रहिया। पर हाणे गुलाम नबी छोकिरो वरी साम्हूं वेठो आहे। मूंखे त वॾो सदमो आहे त हिन छो अफ़साना जॾहिं मार्टिन मोहम्मद चित्रकार हिकिड़ो हीअं अफ़सानो आयो, तारिक आलम जो पावली आयो ऐं राति सां ताईं सोचूं आयो, अफ़साना अहिड़ा चमकिया आहिनि। मुंहिंजे दोस्तनि पढ़ियो आहे रेजिगल मंज़र जंहिंजा छापा छपजंदे पब्लिशर थकिजी पिया आहिनि। पोइ हिकिड़ो पब्लिशर थोरे ई हले जे 5-7 पब्लिशर आहिनि, पिया कढनि। त इहो अफ़साने जी जेका घड़ावत, अफ़साने में जेको जेकी सही माने में आर्ट पीस चइजे, उहो अफ़सानो तव्हां यकीन करियो त उहो वरी वीचार नाला तव्हां मिसाल जराब हैदर सभु त न कुझु कहाणी पढ़ी त मूंखे हुन में कुझु चल आहे। अकबर सुमरे जा नावल बाग़ मां हुन नावल ते फेवर कंदुसि, उन जी छा आहे, पर वरी हुनजा अफ़साना जी छा असांजे गुलाम नबी सुमरे खां पोइ वरी हुनजे अफ़साने में थोरो दम नज़र आयो। रसूल में ॾाढो सुठो थो लिखे, पर जिनात, साइंस, अलाए जे किथां फल्कियात, अर्ज़ियात, मादनियात, उहो अफ़सानो लिखो। कहिड़ो अफ़सानो लिखो? ख़ुदारा तव्हीं नसीम खरल जो अफ़सानो पढ़ी, उहो तव्हां हुन मां तव्हां मौज़ू न खणो, तव्हां हुन मां आर्ट खणो, तव्हां हुन मां क्राफ्ट खणो। ॿियो अफ़सानो कोई 20 सुफ़ा अफ़साने लिखण जो नालो थोरी आहे। अफ़सानो शॉर्टेस्ट है, अफ़सानो शॉर्ट अफ़सानो लिखंदा पर नंढा ख़ूबसूरत। केरु बि चयो कुरतुल हैदर, इंतज़ार हुसैन 800 सुफ़ा लिखी 8 सुफ़ा से न कढनि था। अफ़साने में ईअं हूंदो आहे त हिकिड़ो हीअं माना हा हिंदुस्तान में आयो तव्हांखे मोहन कल्पना जहिड़ो को वरी गुलनो सांताणी ॾिसो कमाल, पर थोरो मॉडर्न श्याम जयसिंघाणी जेको उहो ॾिसो। वरी नसर में मुसविल नालो कोन वरितो, लक्ष्मण कोमल त क़ैद करे छॾियो। हुन त वरी गैर अफ़सानवी नसर जेको मुमताज़ मिर्ज़ा हिन खां पोइ लिखणु शुरू कयो, खुशवंत सिंह थी पियो पैदा थियो सिंधी ॿोलीअ में नए क़िस्म जो। त ॻाल्हि अफ़साने जी कईसीं। ऐं वरी मूंखे त सच पुछो हिन वक़्तु को बि अफ़साने जा सुठा हूंदा मूंखे टच न, माना आउं हुन में अफ़साने जा एज़ आउं पढ़ंदड़, आउं लिखंदड़ कोन आहियां, आउं थो कयां मुंहिंजा त कयां त आउं सुठो राइटर न कुझु आउं हाणे चाहियां थो, हाणे आउं क्लियर कयां थो त आउं सुठो पढ़ंदड़ आहियां। सुठे पढ़ंदड़ जी हैसियत सां चाहियां थो त सची पुछो त मूंखे थोरी घणी शाइरी वणे थी, पर उन में मुंहिंजो आख़िरी पसंदि न सम्झासीं। उहो हिकिड़ो साहिब तर्ज़ शाइर जंहिं इमदाद हुसैनी खां पोइ हिकिड़ी नई टर्मिनोलॉजी उन पंहिंजी इंडिजीनियस खे, पंहिंजे ॻोठनि खे, पंहिंजे दरियाउनि खे, पंहिंजे वणनि खे, पंहिंजे अनाजनि खे एॾो त हुन शाइरी बनाए करे छॾियो जो मुक़ररु करे छॾियो। हुन में इल्हामियत आहे पई, वेड़े सघां, पोखे सघां थो, आउं लुड़ी सघां थो, आउं ॼणे सघां थो। हीअ हुन दावा सां आयो जेको ओलिया कंदा आहिनि। हेॾो न आहे धरती जी मिठी ॿीहर कोई आहे, शेख हयाज़ जी दावा हुई जेका वरी पसंदि करे सघे था, ॼणे सघां थो, पैदा करे सघां थो। कुदरत हले जी छो हुनजो थी वियो त उहो हिकिड़ो साहिब तर्ज़ वॾो शाइर सां पैदा थियो। या
अलाए जी छा ऊचो थी वञे हा माना जीअं वॾो नालो शेख रियाज़ जो अमीर जो उस्ताद बुखारी जो बिल्कुलु पर हुन में वक़्तु हाणे ही सभु आहिनि न इहे तव्हां कंहिंखे बि साहिब रसो त कंहिंजो गज़ल सुठो थी वियो कंहिंजी सिट सुठी थी वई पर आउं चवां थो त पंहिंजी जीअं जॾहिं नासिर कासिम लिखे पियो मुरी न्याज़ी लिखे पियो हू अलॻि बीठो हुयो अलॻि बीठो हुयो ऐं अहमद फराज़ जो नालो खणो अहमद फराज़ सुठो वॾो शाइर कोन उहो शागिर्दनि जो छोकिरियुनि जो ॿारनि जो परवीन शाकिर ख़ुशबू जे हलंदा वरी जॾहिं हुनखे ख़बर पई त शाइरी में फ़लसफ़ो अलामा इक़बाल हुजे हीअ बि विझिजे हू बि विझिजे उहो असां हुनजा पासे ते थी वियो हिन उहो कीट्स हुई हिकिड़ी उर्दू शाइरा जी शाइरी जी जीअं कीट्स खे हिकिड़ो पंहिंजो नरम चोखो लहजो आहे रोमेंस जवान जी दुनिया आहे हुनजी बि प्रेज़ेंटेशन करणु घुरिजे त उनजो ख़ुशबू हू हुन पर जेको हुन अॻिते लिखियो पियो न उहो कुझु कोन्हे उहो चङो थियो जेको हुनजी ख़तमु थी वई न त हुनजी मीनार जेको ठहियो न उहो ख़ुशबू जो ठहियो त उहो पंहिंजी डिफरेंट लहजे सां हिन वक़्तु जेके बि शाइर लिखनि पिया मुंहिंजा हमसर आहिनि मुंहिंजा ॾेढ आहिनि या कजे ईंदो उहो माना जेको हसन दर्स जेको स्टाइल क्रिएट कयो हाणे उनखे ब्रेक करण जे लाइ वरी ॿियो माण्हू अचे थो न त इलाही लिखनि पिया इलाही ॻाइजनि पिया उनखे ॻाइनि पिया महफ़िलनि में उनजा नाला हुजनि पिया पर सही माना में मुनीर न्याज़ी का ऑल इंडिया रेडियो ते इंटरव्यू वरितो हुयो न तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे खिलजो न फैज़ साहब का इंतकाल हो गया अब बड़ा शायर कौन है त हुन चई त बस कभी कभी मुझे गुमान होता है अपने बारे में त आउं जॾहिं पंहिंजे हमसरनि में हुअसि न त भली मुंहिंजा हमसर मूंखां खिलंदा तव्हां मुंहिंजी पोइट्री पढ़ी ॾिसो न पई आहे त आउं अलॻि डिक्शन सां आयुसि माना आउं पंहिंजे अलॻि रस्ते सां आयुसि पर मूंखे ज़ाले मुंहिंजी नौकिरी आहे मुंहिंजे न सिर्फ़ु बेतरीन लिखण जो शौक़ु मुंहिंजी कंपेयरिंग मुंहिंजी ब्रॉडकास्टिंग हिकिड़ो माण्हू जेका फ़ाल नन आहिनि त शायदि आउं हिकिड़ो असर दर्स खां पहिरीं हिकिड़ो सुठो शायदि थी सघां हा पंहिंजे लहजे जो पंहिंजे असलूब जो पंहिंजे ढंग जो सभु गज़ल लिखी विया आहिनि सभई नज़म लिखी विया आहिनि पर हिकिड़े नए फ़ाल में ॾिसां तव्हां वरी लिखणु शुरू कयो देर कर देता हूं मैं काम करने में हाणे मुंहिंजी जेके मूं ज़िंदगी में हाणे ॻणियल साल आहिनि बाक़ी ऐं केतिरी बि कोशिशि कयां ऐं केतिरो बि हेल्दी रहां त आउं ईंदड़ 5-10 सालनि में नेठि मूंखे वञी पंहिंजे वॾनि जे कब्रिस्तान बुलंद शाह में सुम्हणो आहे त हाणे मुंहिंजी चवां थो उहे कम जेके केरु नथो करे सघे ऐं न कमीस हिकिड़े लिहाज़ सूमर ते केरु कमु कंदो ऐं जेकॾहिं बाक़ी ज़िंदगी में त हाजी हकीर खे मङण ते केरु कमु कंदो पंहिंजी ऑटोबायोग्राफी बि कमु कयां जेको आहे बजाए जो जेको हाणे शाइरी जेका आहे न इन हबड़ दबड़ में वरी ग्रेजर सां हाणे आउं घड़ी नथो सघां हिकिड़ो त आउं सोशल न आहियां ऐं जलसनि में बि पंहिंजी शाइरी ऐं नंढनि शाइरी आहे कान्हे हीअ जेको तव्हां मुशाइरनि में बि जेको ईअं तरंग सां सुर सां हीअं ऐं हुनजी शाइरी न ॾे इहो जेको फिल्म शो आहे हिकिड़ी जेको तव्हां अची ॾेखारियो था इहे वाह वाह इहा कान्हे शाइरी उहा जेका बस में शाइरी इहो बस में मजलिस ऐं उन बज़मन वारो हींअर मुशाइरनि वारे शाइरनि खे बसि उहो शो छा तमाशो आहे उहो त हिकिड़ो कल्चर आहे महाजरनि जो उर्दू वारनि जो वरी असां अची राइज जो पर ॾिसां जीअं इमदाद हुसैनी तव्हां मूंखां पुछंदो सिंधी को जेन्युइन शाइर आउं कंहिंखे ॾिसां जहिड़ो आउं थियणु चाहियो पियो उन में संदसि जेन्युइन शाइर अनवर पीरज़ादो जेन्युइन शाइर उनखे हुनजी तहक़ीक़ ॻोल्हे छॾियो ॿियनि शौक़नि में हुनजी जेका मसलक उन्हनि खे पैदा थिया बेकार फज़ूल शाइर जो को मसइलो कोन्हे शाइर कंहिं धुर जो कोन हूंदो अथव निसाजी धुर कोन्हे का बि धुर मज़ो त तॾहिं तव्हां पंहिंजी धुर थियो न उहो आहे शाइर हिकिड़ी शेख ख़याज़ का धुर थोरी आहे भले हुनजो तव्हां कंहिं बि तनज़ीम सां कंहिं ॻंढे नथा सघो अनवर पीरज़ादो धुरनि में अची जकड़िजी वियो कमाल जो शाइर पैदा थियो इमदाद हुसैनी खां पोइ त आउं दरअसल उन्हनि जी कंटिन्यूटी थियणु पियो चाहियो त आउं उन्हनि जी कंटिन्यूटी थियां शेख ख़याज़ खां पोइ इमदाद हुसैनी जी कंटिन्यूटी थियां अनवर पीरज़ादे जी कंटिन्यूटी थियां
संदर्स वांगुरु हुजां हा ऐं शायदि मां बेनिफिट्स खे छॾिया हा, शायदि क़िस्मत खे मंज़ूर न हो। अच्छा, मूं ॿुधो आहे त मिर्ज़ा कम्यूनिटी जे कुझु घरनि में अहिड़ियूं लाइब्रेरीज़ आहिनि जिन ताईं आम माण्हुनि जी पहुच जेका आहे उहा मुमकिन कोन्हे। छा तव्हांखे उन लाइब्रेरी जे बारे में कुझु ॼाण हासिलु आहे? ऐं उहे लाइब्रेरीज़ जेके आहिनि उन में असां ॿुधो आहे त तमामु नादिर क़िस्म जा जेके आहिनि से किताब मौजूदु आहिनि, त उन्हनि ताईं आम माण्हू जी पहुच जेका आहे उहा छो रोकी वई आहे, या उहा कीअं थी सघे त जीअं आम माण्हू उन मां फैज़ हासिलु करे सघनि? हिन वक़्तु कॾहिं थोरे में ॿ वॾियूं असांजी फैमिलीअ में लाइब्रेरीज़ आहिनि। हिकिड़ी त ख़ुदि शमसुल मामज़ा कॉलेज बेग जी आहे, ॿी लाइब्रेरी हुनजे फर्ज़ंद अजमल बेग जी आहे, जेको शानदार नसरनिगार पर रवायती नमूने जो पुख़्ता तरीन शाइर आहे अजमल बेग साहब। पर छाकाणि त हू शोशा जो क़ाइल कोन हो, इन करे हुनजा दीवान हुनजा इहे सभु कुझु पिया आहिनि। असल में ॻाल्हि इहा थी आहे त हुनजी उर्दू फैमिली में शादी थी, हुनजो ॿारु उर्दू स्पीकिंग थी वियो, वरी हुनजी शादी उर्दू माण्हू सां थी वई, त उनजो वारिस को पैदा कोन थियो। उहा लाइब्रेरी अंदरि जीअं जो तीअं हिकिड़ी बंदि पई आहे, जेका ज़ाहिर आहे त उहो हुनजे वॾे बंगले जो हिकिड़ो हिसो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजे थोरे दफ़े सां हवेली स्टाइल में रहनि था। सॼो कोट आहे चौधारी, जंहिंजे अंदरि दाख़िल थियण जा महदूद दरवाज़ा आहिनि, जिन में अंदरि माण्हू वञे थो। त बदकिस्मतीअ सां उहो लाइब्रेरीज़ में अंदरि हवेली जो हिसो आहे। कलीज बेग जी लाइब्रेरी इतफ़ाक़ सां रस्ते जे पासे खां उन जे पुट असद बेग जा दरवाज़ा खोलिया अचे, छाकाणि त हुन चाहियो त फलाना सालगिरह हुनजी वफ़ात जा ॾींहं सभु सिंधी अदब साईं निसार हुसैनी जे सहकार सां 80s ताईं उहो थींदो रहियो। चाचा जी वफ़ात खां पोइ उहो लाइब्रेरी जे दरवाज़ा पर हुनजा ॿ सबब, हिकिड़ो इहो त कलीज बेग जा मसवदा उन्हनि में रखिया हुआ। हुनजा ॿ क़ीमती मसवदा इंतिहाई वॾनि माण्हुनि चोरी कया आहिनि, जेके लख रुपयनि में हुन कल्चर डिपार्टमेंट में सेल कया आहिनि। छपजण खां पोइ ख़बर पई त इहे फलाणे माण्हू आहिनि जेके हाणे मरी विया आहिनि। उहे वॾा स्कॉलर आहिनि, वॾनि मुक़ामनि में उहे सुता पिया आहिनि, उहे नाला इहे वठिजनि त असांखे कुझु कुझु करे छॾी, उहे सॼी तारीख़ लिखी पई आहे। हाणे हुननि जे वॾनि चयो त इहे असां दरवाज़ा खोलियूं था, हीअ माण्हू त अचो असांजे किताब चोरी कयो, वरनि में विझो खणी वञनि, ॿिया त छॾियो मसइला चोरी कयो। कली छॾिया कोई किताब, कहिड़ो किताब? लाइफ ऑफ शाह अब्दुल लतीफ़ बुखारी, जंहिंजो तर्जुमो असां अहवाल शाह अब्दुल लतीफ़। अंग्रेज़ी मसइलो केॾां वियो केॾां वियो केॾां वियो, ख़बर पई त हिकिड़े वॾे माण्हू वॾे मौक़िक़ जंहिं सां वॾी तहक़ीक़ूं कयूं, पोइ अॼु खां 40 साल में लख रुपए में उहो सेल कयो। असांजे इदारे असांजे घर फैमिलीअ केस दाख़िल कयो, असांखे पैसा न खपनि, असांखे मसवदो ॾियो वापसि, मेन स्क्रिप्ट कढी छॾिया त असांखे वापसि ॾियो, न ॾियो छो त असांखे फलाणे माण्हू सेल करे ॾिनो आहे, तव्हां असांखे ॾिनो आहे, असांखे वापसि ॾियो, तव्हांजो वठो आहे माण्हू वरी अहिड़ी तरह सां ॿियूं किताबूं हुनजे सेल चोरी थी वियो। उन खां पोइ हुननि छा कयो आहे जो हुनखे पब्लिक थियण खां हाणे तव्हां जहिड़ो को दोस्त अची शौक़िया ॾिसे फोटो सेशन करे, कबट त बंदि कया हुननि ते हेॾा मीर जे दौर अहिड़ा खुला ताला, जंहिंजी चाबी असांखे बुज़ुर्ग माइनि वठनि, जंहिंजी हेॾी हेॾी चाबी आहे जेका हणो त वरी जीअं मीरनि जी उन्हनि ख़ज़ाननि जी टिजोड़ी न करे हेॾा ताला आहिनि हीअ ज़माने जा। उहो तव्हां उहो किताबनि खे ॾिसी सघो था, बाक़ी नस्ल ख़तमु थिया थियनि, किताबनि खे वॾो ई खाई वई आहे। फिर साहब जा सभई जेके फ़ाइल आहिनि उन्हनि खे हीअं पिया आहिनि, वारिस मरंदा पिया वञनि, नओं नसुल वरी पंहिंजे रूट ते पियो हले। जिन लाइब्रेरी तव्हां ज़िक्र कयो, हिकिड़ी उहा बंदि पई आहे, ॿी खुले त थी पर हुनजा कबट बंदि आहिनि। छा ईअं नथो थी सघे त उहे किताब जेके उन्हनि जा वारिस आहिनि उहे अदबी बोर्ड खे डोनेट कनि या कंहिं अहिड़े इदारे खे ॾेई छॾनि जेके उन्हनि किताबनि जो ख़्यालु रखनि, जेके पब्लिश थियल न आहिनि उन्हनि खे पब्लिश करायो वञे, अहिड़े क़िस्म जो को कमु थी सघे थो या उन्हनि सां ॻाल्हाए सघे थो? इहो जीअं चइबो आहे न, कॾहिं कॾहिं असांजो निसार अहमद साहब डायरेक्टर उहो ॻाल्हि ॿुधंदो न, नज़ीम चवंदो त ॾाढो सुठो सुवालु कयो। असांजी फैमिली थोरी हिकिड़े लिहाज़ खां को बि सुठो कमु करण खां पहिरीं इस्तख़ारा कंदी आहे। जंहिं फ़िक्र सां लाॻापियल आहिनि उहो टॉप टू बॉटम उन खे फॉलो कनि था। माना इमाम जाफ़र साहिब जो किताब खोलनि था ऐं खोलनि था
इहो जेको छा चइबो इस्तखारा हुन हिकिड़ो दफ़ो कयो त असीं छा कलीज बेग जा नवादरात इंस्टीट्यूट ऑफ साइकोलॉजी ॿुधियूं जवाब माना में आयो त नुक़सानु थींदो छाजे करे त उहे त उहो किताब विञाए चुका आहिनि हिकिड़ो कीमती मसवदो तव्हांखे ख़बर आहे दुनिया में दारूनी रीगल चौक ते 4 आने जो किताब त तव्हांखे 40,000 घुरंदा पुराणो किताब 40 रुपया क़ीमत आहे त हुनजा 4,000 रुपया माण्हू घुरंदा ॿीहरणी से किताब जा एतिरी आहे स्क्रिप्ट्स जी हिन जी वैल्यू सिंधोलॉजी में चोरी थी चुकी है असांजे हिकिड़े वॾे डायरेक्टर जे ज़माने में वञी ख़बर पई त ब्रिटिश लाइब्रेरी ताईं किताब निकिता वॾो अहम माण्हू हाणे गुज़ारे वियो वॾी वॾा नाला आहिनि हुन जे ज़माने में त हीअ चवनि था त कलीचे जा नवादरात हिकु खां हिकु मौजूदु आहिनि ॿाहिरि जी मुंहिंजे गांव जी हुनजे मुसले ताईं तस्वीर ताईं हुनजी छठी जे वॻे ताईं शमसल मां जे चौवे ताईं ऐनक ताईं उहो मस चुटे ताईं छा आहे जेको हुन जो न आहे छो त हुन चवंदो आहे प्रिज़र्वेशन मूंखे कंहिंखां सिखियासीं भई वॾनि खां सिखिया शयूं संभाले रखो मूंखे अदल सूबो ख़त लिखंदो पर लिफ़ाफ़ा न आहिनि पाढ़िया उहे जेके ताईं कया आहिनि यानी असांजे नेचर ऐं जीन्स में शयुनि खे संभाले रखणु आहे सुई धाॻो उहो जंहिंसां अमां सघंदी हुई जंहिंसां झंडि कंदी हुई झंडि हलाईंदी हुई मूं वटि अमां जो छॼ जेको हुयो मूं वटि जंहिंसां गुंड कुंडनि जे न्याज़ जा चांवर छॾींदी मूंखे ॾियो अमां जो वॻो अमां जी चादरी पाईंदी मोहरम में हलंदी पिण ॾिसण जे लाइ हलो उहा मूंखे चादरी हिंदुस्तान में तकियानूसी सॼो क़दामत पर सॼो पंहिंजे उसूलनि मां न सॼो असांजो सॼो ख़ानदान हुन में ॿुॾो पियो थो हाणे हू चवंदा असीं लाइब्रेरी ॾियूं चोरी थी वेंदा असांखे ज़ाया थियनि पिया पर ॾियण जे लाइ तयारु न आहिनि नवादरात कलीज बेग जा पंहिंजी फैमिलीअ में हुई ख़वातीन ज़ालूं मिसल कर 1929 में गुज़ारे वियो हुनजा पंहिंजा असांजा ॾियनि जे ध्यानु लॻाइण त कंहिंखे बि हू पंहिंजी का क़ीमती शइ ॾियण में तयारु न आहे त इन करे छा थो चई सघिजे सवाइ लॻे थो अच्छा तव्हांखे हिकिड़ो ॿियो सुवाल आहे तव्हां शुरू में ॿुधायो सिंधी खे ख़बर आहे तव्हां अहिड़े विषय सां तालुक़ु आहे त हैदराबाद में हिकिड़ो वक़्तु हूंदो जॾहिं मजलिसूं थींदियूं हुयूं उन में सिंधी मरसिया ॻाया वेंदा हुआ पर हाणे हिकिड़ो दौरु शुरू थियो आहे जो हाणे सिंधी मरसिया जी जॻह ते असांखे उर्दू शाइरी नज़र थी अचे उर्दू मरसिया निगारी जेका उहा असांखे वधीक ॿुधण में थी अचे त इहो सिंधी अदब जो नुक़सानु कोन्हे त तव्हां सिंधी मरसिया निगारी हाणे असांजी मजलिस मां ख़तमु थींदी वञे जेके बेसिकली इमाम बारगाहनि जा वारिस ख़ानदान आहिनि जीअं टॾो छोड़े में मिर्ज़ा साहिब टंडे आगा जा मिर्ज़ा साहिब नस्ल दर नस्ल ठटे में ख़ानदान आहिनि इमाम बारगाहनि जा रोड़ीअ में ख़ानदान आहिनि सखर में ख़ानदान आहिनि सेवन शरीफ़ में ख़ानदान आहिनि मोरे में ख़ानदान आहिनि उहे नस्ल दर नस्ल उहो ई रवायत हलाइनि था जेका करबला जे साने जी असांजा साबित अली शाह खां वठी शुरू थी आहे उहा मरसिया नवीसी नोआ खानी सीना ज़नी त आउं त ॿुधायां 4 सालनि में आउं 4 सालनि खां ऐं दुलदलियूं ऐं झूला ऐं सभु ॾिसंदो पियो अचां सॼे शहर जा पंहिंजा वॾनि सां असांजी अज़ादारी असांजी रवायती नमूने ख़ानदाननि जी जेका आहे उहा ॿियो शहरनि में डोमिनेट कयो आहे असांजे उर्दू स्पीकिंग माण्हू जिन असांजा ज़ाकिर हूंदा हुआ हुननि पंहिंजा उलमा ख़तीब लखनऊ ऐं दिल्लीअ मां आया त माना मजलिस जी बुनियादीअ ते हू अलामा शुक्रा बि पहिरियों पंहिंजा नसूर मुश्तियारी तालिब जोहरी हाणे इलाही चवण जो मक़सदु इहो त जेके ख़ानदान आहिनि उन वटि मरसिया नवीसी उहा ई पढ़ी थी वञे हा फर्दर नथी लिखी पई वञे उहा ई आहे जेका रवायती हलंदी थी हले ऐं नई कुझु जेका थिए थी उहा थिए पई छो त हाणे ईज़ी गोइंग आहे मजलिस में न तव्हां मर्सियो हिकिड़ो पढ़ी हिकदमि तव्हां सीना ज़रिए ते अचो छो त हाणे अज़ादारीअ जी उरूज जेको आहे न उहो मातमदारीअ सां थो थिए ऐं उनजे जुलूसनि सां थो थिए उन में मर्सियो सिर्फ़ु हिकिड़े हंधि वेही पढ़ण वारी शइ आहे सलाम हिकिड़े हंधि वेही पढ़ण वारी शइ आहे उहा हीअं तव्हां हलंदे जुलूस में ऐं हाणे तव्हां मूंखे ऐं जिजी लफ़्ज़ थो इस्तेमालु कयां त तबलीग करणु था चाहिनि अहिड़े तशरीफ़ जा जेके माण्हू जेके तव्हां ॾिसो नुसरत फ़तेह जॾहिं अॼु खां 30-40 साल अॻु में या 25 साल अॻु में जॾहिं कवाली ॻाए ख़ुदा जो कसम ज़ाहिदा मूं चयो त बिल्कुलु भई चए छा थो अॼु नहीं त कल्ह सारे अली अली कहण गे छो अॼु ई नथा चवनि सॼो इहे छेड़ीअ गांव जी फिरंदा अचोसीं भई किथां केरु अली अली कंदो
हीअ त वीचारो वेठो वञी ख़ाम ख़्याली करे, पर 1992 जी बि ॻाल्हि कयां, हींअर 2021 तव्हां ॾिसो त माना हाणे त तव्हां कासमाबाद निकिरी असां सॼी उत्तर सिंध आयो त हलम शाम जो वञूं त अलम भले शीरो या कोन्हे मातम आहे, अॼु नहीं त कल सारे अली माना अली त थी वई आहे हर दफ़ा हर दफ़े। हाणे उन में छा थियो आहे जो फ़्रोग वधि में वधि मुहर्रम जो हिसो थिया आहिनि जवान, असांजो मिलण वारा मरसियो वेही ॿुधनि था, जवान सेना ज़नी करे नओं खानी पिया राॻ थी विया आहिनि, त इन करे सिंधीअ में बि कसरत सां नवां खान पैदा थिया आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको कराचीअ वारा जेके नवां खान पार्टी पैदा थी विया आहिनि उन हिकिड़ी यलगार कई आहे, इवन असांजा सिंधी बि पैदा थी विया आहिनि जेके नवां खानी कनि था, पर छाकाणि त हू हिकिड़ा जरकगढ़ सितारा इंटरनेशनल रिप्यूट वारा थी विया आहिनि ऐं एॾी पावरफुल शाइरीअ सां अचनि था जो उहे असांजी मजलिस खे डोमिनेट कनि था। हाणे असांजा सिंधी मोमिन चवनि था त का ॻाल्हि कोन्हे, सराइकी में हो त असांजे बारे में थोरी आहे, असांजे वॾे जे बारे में थोरी, अलीअ जे बारे में, हुसैन करबला हज़रत अब्बास जे बारे में, पंजाबी में हो अचे त बाबा हीअ त असांजी तर्जुमानी आहे, नो हीअ असांजी तर्जुमानी आहे, त हू उनखे फॉलो करण लॻा आहिनि। अदरवाइज़ रवायती ख़ानदाननि वटि मरसिया खानी उहो ई आहे जीअं भई रंगपुर में ॾिठी, अॼु टंडियाबाद जो मां ॿार गालियाबाद में वञो तव्हांखे उहो मिर्ज़ा बुलंद बेग जा वरी रसन जी खान जा साबित असांजे ख़ानदान में थियनि, इमाम बारगाह जो तव्हां अॼु ज़ाइदा मौला करे ईंदो त असांखे ॾिसंदो त असांजे इमाम बारगाह छा आहिनि, ज़नाना अज़ाखाना असांजो छा आहिनि, जेके असांजी मायूं अज़ाखाना अज़ादारी कनि थियूं। ऐं मुहर्रम असां वटि कोई 10 ॾींहं थोरी आहे, असां मुहर्रम 3 महीना आहे, मुंहिंजी ज़ाल पूरा 3 महीना कारनि कयो, मुंहिंजी सभु नियाणियूं ॿाहिरि निकिरंदियूं, पोइ जेके प्रोफेशनल जॉब्स थियनि त पोइ खणी कारनि शीट जा ई कपिड़ा पाइनि थियूं, कारो रओ पाइनि थियूं, त असांजी टंडवावा जेके मौला आहिनि मौला जी सदा सुए था कापड़ी कड़ी मिर्ज़ा कलीचे जो शेर कोन्हे इहो लतीफ़ जो आहे त सदा सुए था कापड़ी सदा ई कापड़ी स्कूल में असां मायूं जेके आहिनि 3 महीना सिलसिलो हले पियो, माना घटियो न आहे वधियो आहे।